अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हाँ मुबशर सोलगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक डार सां अमरीकी परॾेही वज़ीर जी मुलाक़ात। मार्को रूबियो चयो आहे त गज़ा बोर्ड ऑफ पीस में पाकिस्तान जी शमूलियत खे साराहियूं था। मुलाक़ात में स्ट्रेटेजिक लाॻापन, मैदनियात, तरक्की ऐं दहशतगर्दनि जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि थी। इत्तलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान हर आलमी मामले में अहम रांदीगर बणिजी उभरी रहियो आहे। कामयाब परॾेही पॉलिसी सबबि दुनिया में पाकिस्तान जी इज़त वधी आहे। गज़ा बोर्ड ऑफ पीस में पाकिस्तान खे वॾी पज़ीराई मिली आहे। पंहिंजे बयान में अता तारड़ वधीक चयो आहे त जॾहिं क़यादत ईमानदार हुजे त उन जो नतीजो हमेशह मस्बत निकिरंदो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फ़लस्तीनियुनि जो केस भरपूर नमूने पेश कयो। तहरीक इंसाफ अॻवाननि रमज़ान शरीफ में एहतजाजी तहरीक मुलतवी करण जी अपील करे छॾी। कोट लखपत जेल में कैद पीटीआई अॻवाननि जो मीडिया खे गॾियल ख़त। भेनरुनि ऐं ज़ाती डॉक्टरनि जे एतमाद सां बानी पीटीआई जो इलाज कराइण जो मुतालबो। शाह महमूद कुरैशी, यास्मीन राशिद ऐं ॿियनि चयो आहे त हुकूमत बानी पीटीआई जी सिहत ते सियासत बंदि करे बानी पीटीआई ॾुखियुनि हालतुनि में बावकार तरीक़े सां जेल काटे रहियो आहे। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ख़िलाफ़ हरजाने केस जी कार्रवाई रोके छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खां जवाब तलब। केस जल्द ॿुधणी लाइ मुक़रर करण जी हिदायत। शहबाज शरीफ तरफ़ां दाख़िल हरजाने जे केस ख़िलाफ़ बानी पीटीआई जी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। सुप्रीम कोर्ट ट्रायल कोर्ट खे बानी पीटीआई ख़िलाफ़ कार्रवाई खां रोके छॾियो। ट्रायल कोर्ट 10 अरब हरजाने जे केस में बानी पीटीआई जो दिफ़ा जो हक़ ख़त्म कयो हो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु ॿीहर ॿाड़ाई। कारोबार जी शुरूआत में 100 इंडेक्स 2400 पॉइंटुनि जी लात। ट्रेंडिंग दौरान 100 इंडेक्स 1.4% हेठि हलियो वियो। T20 वर्ल्ड कप में सुपर 8 मरहले जी तयारी। पाकिस्तान क्रिकेट टीम अॼु प्रैक्टिस कंदी। सुपर 8 मरहले में क़ौमी टीम जो मैच सुभाणे न्यूज़ीलैंड सां थींदो। मदे जी वेझो घर मां धाड़े जी कोशिश, औरत मारिजी वई। ॻोठ आबाद कहर में हथियारबंदन अब्दुल गनी कहर जे घर में दाख़िल थी बातियुनि खे यकमाल बणाए वरितो। मज़ाहिमत ऐं रड़ियुनि ते हथियारबंदनि जी फायरिंग। औरत सईदा ज़ाल अब्दुल गनी कहर मौक़े ते क़त्ल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कराची में फौरन ऐं गार्ड विच में फायरिंग। बहरा मासी वातड़ू क़त्ल। सफूरा टाउन वारे इलाइक़े में मोबाइल फोन जी कोशिश दौरान गार्ड ऐं फौरन विच में फायरिंग जी ॾेवट। फायरिंग दौरान घर आॾो वेठल बहरा मासी 19 वरनि जो आतिफ अली बिरोही मारिजी वियो।